बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क मुस्तफ़ा, मां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमन। बलगल उला बिकमालिही कशफ़त दुजा बिजमालिही हसनत जमी खिसालिही सल्लु अलैहि व आलिही सल्लल्लाहु अलैहि व आलिही वसल्लम। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामी इंसानियत जो हिकु उहो मिसाली ऐं आदर्शी तसव्वुर आहे जंहिंजी हासिलात सां असांखे ज़िंदगीअ में दुखनि ऐं सुखनि जे फ़लसफ़े खे सम्झण जो शऊर अता थिए थो। युरीदुल्लाह बिकुमुल युस्र वला युरीद बिकुमुल उस्र। क़ुरान पाक जी आयत आहे त अल्लाह साईं तव्हां सां आसानीअ जो इरादो फ़रमायो, ॾुखियाईनि जो न। ख़ल्क़णहार, सिरजणहार, परवरदिगार, असांजो ख़ालिक़, असांजो मालिक, उन जो तसव्वुर हिकु अहिड़ी इंसानी फितरत जी तक़ाज़ा आहे जेका इंसानियत खे बुनियाद मुयसर थी करे उन जे हिकिड़े तसलसल जो ऐं अज़ली हक़ीक़त हुजण जो। हदीस पाक में हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह साईं जॾहिं काइनात खे तख़लीक़ फरमायो तॾहिं उन पंहिंजी मुहबत ऐं प्यार जा 100 हिसा तख़लीक़ फरमाया। 99 हिसा हुन पाण वटि महफ़ूज़ रखिया। हिकु हिसो उन कुरे अर्ज़ ते इंसान जे फितरत में वदियत फ़रमायो, इंसान जे फितरत जो हिसो बणायो, जंहिं हिसे जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो एॾो तासीर आहे जंहिं तासीर सबबि माउ पंहिंजे बचनि सां प्यार थी करे इन हद ताईं जो पाण फ़रमायूं त को बि जानवर या ॿकरी जॾहिं पंहिंजो फर ॼणे थी त उहा पंहिंजो खुर एहतियात सां खणंदी आहे त मतां उन जे फर खे रहंड अची वञे। मुहबत ऐं प्यार जी इहा तक़ाज़ा अल्लाह साईं जे उन 100 हिसनि जे मुहबत ऐं प्यार जो सिर्फ़ु हिकिड़ो हिसो, सिर्फ़ु हिकिड़ो जुज़ आहे जेको धरतीअ ते कार फ़रमाए, जंहिंजे असर सां प्यार जा दास्तान तख़लीक़ थिया आहिनि। माउ जी ममता जो हिकिड़ो बाज़ारो तसव्वुर उभरियो आहे जेको कलमकारनि जे कलम खे शह थो ॾिए, जेको शाइरनि जे शऊर में क़ुवत थो पैदा करे ऐं जेको तख़लीक़कार ऐं आर्टिस्ट जे मिज़ाज में हिकु जोहर थो आणे जंहिंसां ज़िंदगीअ जा केतिरा ई बामाना दास्तान रक़म था थियनि ऐं इंसान जी तारीख़ में हिकिड़ी अहिड़ी वछालता थी अचे जेका ज़िंदगीअ में यकीन ऐं विसा वधाए थी। पाण फ़रमाइनि त 99 हिसा जेके अल्लाह साईं पोइते करे रखिया आहिनि उहे उन ॾींहं जे लाइ आहिनि जंहिं ॾींहुं इंसानियत हशर जे मैदान में गॾु थींदी त उन्हनि 99 हिसनि खे मुतहर्रिक फ़रमाए अल्लाह साईं पंहिंजनि ॿाननि ते पंहिंजी बाज फ़रमाईंदो, रहम फ़रमाईंदो ऐं बख़्शिश ऐं दरगुज़र जो मामिलो फ़रमाईंदो। उते जेको जंहिंखे असां हशर जो मैदान था चऊं, 99 हिसा
परवरदिगार आलम जी रहमत जा मुतहरिक थींदा, फ़आल थींदा, हरकत में ईंदा। ही हिकिड़ो हिसो जेको असांखे धरतीअ ते नसीब थियो आहे, उन जे तासीर जो तव्हां अंदाज़ो कयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अलाह साईं नसीब थो करे माउ जो प्यारु, भेनरुनि जी मुहबत, रफ़ीक़ हयात घरवारीअ जे सूरत में प्यारु, या संगत साथ जो उहो प्यार भरियो अहसासु जेको तव्हांखे अकेलाए पिजे उन मूज़ी अहसास मां कढी थो अचे। इहो आहे युरीदुल्लाह बिकुमुल युस्र, त तव्हां सां अलाह साईं आसानीअ जो मामिलो फ़रमायो आहे। वला युरीद बिकुमुल उसर, कंहिं बि ॾुखियाईअ जो मामिलो कोन्हे को। परवरदिगार आलम जो महबूब, काइनात जो कारणी, असांजो आका हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फ़रमाइनि यस्सिरू वला तुअस्सिरू, त ज़िंदगीअ में आसानियूं पैदा कयो, ॾुखियाइयूं पैदा न कयो। जीअण जा दग सवां कयो, ॾिंगा न कयो। वकड़ न खाओ, सिधा थी हलो, सिरात मुस्तक़ीम खे अपनायो। मामलात अद्दीन अल मुआमलत, दीन नालो ई मामलात खे सिधनि रखण जो आहे। अद्दीन नसीहत, दीन नालो ई ख़ैर ख़्वाहीअ जो आहे। त ख़ैर ख़्वाही ऐं सिधाइप इहो रुगो मुस्लमाननि जो मसइलो न आहे। धरतीअ जे ॻोल्हे ते वसंदड़ सभिनी क़ौमुनि जे, सभिनी मज़हबनि जे, सभिनी मसलकनि जे, सभिनी पैरोकारनि जो हिकु मुश्तरका मसइलो आहे, हिकु गॾियल मसइलो आहे। आसानियूं असांखे कीअं थियूं हासिलु थियनि, ॾुखियाइनि खां असां कीअं था बचूं। जंहिं दौर में असां मौजूदु आहियूं, जेके बि असांखे सुख, जेके बि असांखे सताबियूं, जेके बि असांखे सणायूं मुयसरु आहिनि, उहे ईअं न आहे त बसि को इतफ़ाक़ आहे। माज़ीअ जे दास्ताननि में जॾहिं असां झाती पायूं था त केतिरनि ई रिफॉर्मर्स, केतिरनि ई मुस्लिहीन ऐं केतिरनि ई अज़ीम इंसाननि जा उहे कशाला कारफ़र्मा आहिनि जेके असांजे सुख ऐं सताबियुनि जो अॼु कारण आहिनि। जेकॾहिं उहे पंहिंजे दौर में महिनत न कनि हा, जेकॾहिं उहे पंहिंजे दौर में असांजे लाइ रस्ता सिधा न कनि हा, दग सऊं न करे ॾियनि हा, त अॼु असां हिन मंज़िल ते न हुजूं हा जंहिंमें असां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ था महसूसु कयूं। तहफ़ुज़ जो अहसासु उहा अलॻि ॻाल्हि आहे त हालात जे उन जबरी हक़ीक़तुनि असां खां खसण जी कोशिशि कई आहे, असांजो चैन फुरण जी कोशिशि कई आहे, असांजो सुकून विञाइण जी कोशिशि कई आहे, जिन इंसानियत जा लीका लताड़े ऐं सरमाए परस्तीअ में पंहिंजे रूह खे गदिलो करे छॾियो आहे। युरीदुल्लाह बिकुमुल युस्र, अलाह साईं तव्हां सां आसानीअ जो मामिलो फ़रमायो। आसानीअ जे मामले जो वॾे में वॾो उहिञाण नबूवत आहे। नबूवत जी तारीख़ में जिन बि जेतिरनि बि नबीअनि सगोरनि जो ज़िक्र आसमानी किताबनि में, तारीख़ जे किताबनि में असांखे मिले थो, उहो को ईअं इत्तफ़ाक़ नाहे। हिकिड़ो तसलसल सां ईंदड़ हक़ीक़त जो उहो दास्तान आहे जेको रक़म थी चुको आहे, रक़म थिए पियो ऐं रक़म थींदो रहंदो। लिखिजी चुको आहे, लिखिजे पियो, लिखिबो रहिबो। त सभ खां पहिरियों ज़िंदगीअ जे आसानीअ जो उहिञाण नबूवत आहे। ऐं नबूवत जे उन समूरे फ़लसफ़े जो जेको मरकज़ी नुक़्तो आहे, उहो आहे ख़त्म नबूवत। आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह साईं जेको फ़रमायो त तूं ख़ातमुन नबीयीन आहे, नबूवत जी मां तो ते पुॼाणी करे छॾी। त उन आसानीअ खे नबूवत जी पुॼाणीअ सां अलाह साईं दाइमी शक्ल ॾेई छॾी।
ऐं ख़ुदि हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सीरत तय्यबा खे जॾहिं असां ॾिसूं था, जॾहिं असां जाचूं था, जॾहिं असां पढ़ूं था, उनजो अभ्यास था कयूं, त इंसानी तारीख़ में को बि अहिड़ो असांखे मिसाली इंसानु नज़र नथो अचे जेको एॾो पाकीज़ा हुजे, जेको एॾो अज़ीम हुजे, जेको एॾो मिसाली हुजे, जंहिंजे किरदार ते जॾहिं दुश्मननि बि आङुर खणण जी कोशिशि कई हुजे त उहा आङुर हुननि जी चिॿी थी वई हुजे, संड थी वई हुजे, सुकी वई हुजे, पर उहे उन जी का बि ख़ामी बयानु न करे सघिया हुजनि। केतिरनि ई बदनसीब इंसाननि पंहिंजे ज़हानत खे इन अज़ीम इंसान जे उन सीरत तय्यबा मां विॾूं कढण जी जेका बि कोशिशि कई आहे, शऊरी या लाशऊरी या जाहिलाना अंदाज़ में या साज़िशुनि जो शिकार थी करे, केरु कामयाबु थियो आहे अॼु ताईं? केतिरनि बक बकी, केतिरनि दाफोड़ा हयां, केतिरनि पंहिंजी कलमी सलाहियतुनि खे हलायो, केतिरनि ई शख़्सनि सवें सुफ़नि ते किताब लिखिया, पर उहे उन्हनि जे लाइ वबाल साबित थिया। आका जे उन पाकीज़ा ज़िंदगीअ ते हू हिकु लींघो बि चिटण में कामयाबु न थी सघिया आहिनि। छो कामयाबु थियनि? ख़ल्क़नहार जॾहिं ज़िंदगीअ जे युस्र ऐं आसाननि जो उनखे सबबु थो करार ॾे ऐं उहे अची असांजे ज़िंदगीअ में आसाननि जा पैगाम था ॾियनि ऐं उन्हनि पैगामनि जे मुताबिक़ आसानियूं मुयसरु करे ॾियण जे लाइ तहरीक था हलाइनि, उहा कोशिशि था फ़रमाइनि, उहा जदोजहद था कनि, उहो जिहाद था कनि, त इहा का आई वई ॻाल्हि थोरी आहे, या को इतफ़ाक़ थोरी हुयो, या को हादिसो थोरी हुयो। पस मंज़र में हिकु पूरी शऊरी हक़ीक़त कार फ़रमाए जेका इंसान जे इन्हनि ज़िंदगीअ जे पेचरनि में मानाऊं थी भरे, जेका इंसाननि जे इन्हनि सभिनी हक़ीक़तुनि खे संवारे थी, सूधे थी, समोहे थी, सहेड़े थी। गुफ़्तगू जारी रखंदासीं, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, आसान ज़िंदगी जंहिंजो राज़ सीरत तय्यबा में मौजूदु आहे, त उहे नक़ूश, उहे पेचरा जिन ते असां पंहिंजी विख रखी हलूं था, नवां दग, नयूं राहूं, नवां रस्ता, उन मर्कज़ ते पेर पाए असां जेकॾहिं हासिलु कयूं था त उहे बि असांखे नयनि मंज़िलनि ते वठी हलंदा। पर जेकॾहिं असां मर्कज़ी पेचरनि खां, मर्कज़ी नक्शनि खां, मर्कज़ी पेरनि तां पंहिंजा पेर ड्राहींदासीं त पाण बि ड्रही पवंदासीं। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 हरफ़ मीम, हा, मीम मुदगम जंहिंमें 2 मीम आहिनि, दाल। हम्द इन्हनि जो रूट आहे, जंहिंजी माना आहे वाखाण, जंहिंजी माना आहे साराह, जंहिंजी माना आहे सुठाई, जंहिंजी माना आहे हक़ीक़त। त समूरी काइनात जा राज़ इन्हनि 5 लफ़्ज़नि में समेटियल आहिनि। उहा हस्ती जॾहिं इंसान जे रूप में धरतीअ ते तशरीफ़ फ़रमा थी आहे ऐं उन हस्तीअ जा जेके ज़िंदगी घारण जा तरीक़ा आहिनि, उन्हनि तरीक़नि में जॾहिं असां उन्हनि जे फ़रमाननि ते तवजो था ॾियूं त ऊंदहि अंधोकार में असांखे हिकु हिकु फ़रमान कुतुब तारे वांगुरु मंज़िल जो ॾस थो ॾे। हर हिकु क़ुरान पाक जो नुक़्तो, हर हिकु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान असांजे लाइ कुतुब तारे जी हैसियत थो रखे। कुतुब तारो हिकु उहो तारो आहे जेको जॾहिं असां भिटकी वेंदा आहियूं त असांखे
तरफ़ जे तयन करण में मददगार साबित थींदो आहे। ला युमिनु अहदुकुम हत्ता युहिब्ब लिअखीहि मा युहिब्बु लिनफ्सिही। ईमान जी कमालात वारी मंज़िल जी हासिलात असांखे तॾहिं थी थिए जॾहिं असां ॿिए माण्हूअ जे लाइ उहो कुझु था सोचूं, उहो कुझु था चाहियूं जेको असां पंहिंजे लाइ था सोचूं, पंहिंजे लाइ था चाहियूं। पंहिंजे लाइ छा चाहींदा आहियूं? ख़ूबसूरत माहौल, ख़ूबसूरत ज़िंदगी, सुख, सताबियूं, आसानियूं। तेसि ताईं पाण फरमायनि त तव्हां इन आला ख़सलतुनि खे नथा माणे सघो जेसि ताईं तव्हां इहे ई सभु अहसास ऐं जज़्बा पंहिंजे ॿी इंसानियत जे लाइ पंहिंजे मन में नथा धारियो। दंग थी वियो। सभिनी ॾाहनि जे फ़लसफ़नि खे, ॾाहप खे, सॼी दुनिया जे तारीख़ जे फ़िलासफ़रनि खे खणी अचो, कंहिं अहिड़ो नुक़्तो बयानु कयो आहे जेको हिकिड़े सट में तव्हांखे ज़िंदगीअ जा सभु नुक़्ता सुलझाए ॾे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन्हनि लफ़्ज़नि में एॾी गहराई ऐं एॾी माना ऐं एॾो मक़सदु मौजूदु आहे जेको असांखे हिकु सट में मंज़िल ॾेखारे बि थो ऐं मंज़िल मुयसर बि करे थो ॾे। ईमान ऐं इस्लाम लाज़िम मलज़ूम शयूं आहिनि। अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। इस्लाम जी तक़ाज़ा छा आहे त तव्हांजे हथ ऐं तव्हांजे ज़बान खां ॿी सॼी इंसानियत महफ़ूज़ हुजणु घुरिजे। हुज़ूर जन हिकु पंहिंजे फ़रमान में फ़रमायो त मूंखे तव्हां ॿिनि ॻियाड़ियुनि जे विच ऐं ॿिनि ॼंघुनि जे विच वारे हिसनि जी ज़मानत ॾियो त मां तव्हांखे जन्नत जी ज़मानत ॾियां। यानी ज़ुबान ऐं उघड़ जी मूंखे ज़मानत ॾियो त उन्हनि खे तव्हां नाजाइज़ इस्तेमालु न कंदव त तव्हांखे मां जन्नत जी बिशारत जहिड़े ई ॾेई छॾियां। ॿ अहम शयूं आहिनि इहे। ज़ुबान जंहिंमें अलाह साईं हदी न रखी आहे, गोश्त आहे, नरम आहे ऐं ज़ाइक़े खे महसूसु करण वारी हिकु इंसानी उज़वनि जी अहिड़ी साख़्त आहे जेका तव्हांखे ज़िंदगीअ जो लुत्फ़ जेकॾहिं मिठो आहे त उहो बि चखराए थी, जेकॾहिं कोड़ो आहे त उहो बि चखराए थी। ज़ुबान जो ग़लति इस्तेमालु तव्हांखे कोड़ाइण थो पसाए, ज़बान जो सही इस्तेमालु तव्हांखे मिठास थो मुयसरु करे। पाण फ़रमाइनि मूंखे इन जी ज़मानत ॾियो त इन खे ग़लति इस्तेमालु न कंदव त मां तव्हांखे जन्नत जी बिशारत जहिड़े ई ॾेई छॾियां। जहिड़े जन्नत जी बिशारत जो मतिलबु आहे त जन्नती त उहो माण्हू हूंदो ई हूंदो, मौत जे सुरंग मां पार थी अलाह साईं जी उन अबदी जन्नत में त वेंदो ई वेंदो, पर हीअ ज़िंदगी बि उन जी जन्नत नुमा बणिजी वेंदी। ज़ुबान जंहिंमें अलाह साईं कुवत गोयाई रखी आहे। अलाह साईं जी हिकिड़ी सिफ़त आहे अल कलीम, याने कुवत गोयाईअ जो तख़लीक़कार, असांखे कुवत गोयाई अता कंदड़, असांखे ॻाल्हाइण जी सघ बख़्शींदड़। अलाह साईं जे उन सिफ़त अल कलीम जी तजल्ली जेका असांजे हिन ज़ुबान जे लोथड़े जे साख़्त में मौजूदु थी मिली आहे, उन सां जेकॾहिं असां ॿाड़ो ॿोलींदासीं त ख़ुदि उहा ज़ुबान असांखे कोड़ाण मुयसरु करे ॾींदी। कहिड़ो माण्हू आहे जंहिं ॿाड़ो ॿोलियो हुजे ऐं उनखे मोट में मिठी रविश मिली हुजे? कहिड़ो माण्हू आहे जंहिं मिठो ॿोलियो हुजे ऐं उनखे ज़िंदगीअ में ॿाड़ी रविश पलाए पई हुजे? किथे बि तारीख़ में इहो कोन्हे। ज़ुबान जी उन अदायगीअ वारे ताक़त खे जेकॾहिं असां अलाह साईं जे ज़िक्र सां वासियूं था, ज़िक्र मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मज़कूर था कयूं ऐं उनखे तहरुक था ॾियूं,
हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस खे सलामी पेश करण जे लाइ, अल्लाह ताला जो ज़िक्र करण जे लाइ ऐं तारीख़ खे सही रुख़ में बयानु करण जे लाइ, माण्हुनि सां हक़ीक़तूं वंडण जे लाइ ऐं माण्हुनि सां मिठी गुफ़्तगू करण जे लाइ, त उहा ज़ुबान असांजे लाइ अल्लाह साईं जी सिफ़त अल कलीम जे उन तजलीअ जी जेका लाट असांजे मन में रोशन थी करे, उहा असांखे रहमत जो वास बणाए थी छॾे। पोइ असां जिते बि मौजूदु था हुजूं, असां सभिनी जे लाइ वणंदड़ हीर जे झूटे वांगुरु बणिजी उते मौजूदु था हुजूं। पर जेकॾहिं हुन ज़बान खे असां ॿाड़ो करे था छॾियूं, त पोइ असां जिते बि आहियूं त असां लूह बणिजी था वञूं, जेका ततल हवा वांगुरु माण्हुनि खे साड़ींदी आहे। पाण फरमायूं त जेकॾहिं तव्हांजे ज़ुबान ऐं हथ खां ॿिया माण्हू महफ़ूज़ न आहिनि, त पोइ तव्हां मुस्लमान सॾाइण जे जा हक़दार न आहियो। इस्लाम जे आफ़ाक़ियत खां तव्हां पंहिंजो पाण खे महरूम करे छॾियो। इहा हिकिड़ी ज़ुबान ई आहे जेका इंसान खे मेराज बि ॾे, उरूज बि ॾे, त इंसान खे ज़वाल जे पासे बि छिके अचे। यस्सिरू वला तुअस्सिरू। ॾिसो, सीरत तय्यबा में इश्क़ मुस्तफ़ा जे तक़ाज़ाउनि जा उहिञाण कहिड़ा आहिनि जेके ख़ुदि असांजे मफ़ाद में आहिनि। दीन जो को बि मामिलो, दीन जी का बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे का जेका इंसान जे लाइ मशक़त जो या वबाल जो सबबु हुजे। माण्हूअ खे अल्लाह साईं ठाहियो ई मशक़त जे लाइ आहे। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी कबद। त मशक़त सां जॾहिं इंसानु पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं गुज़ारे थो, त उन जी ज़िंदगीअ में रौनक थी अचे। जेकॾहिं मशक़त खां हटी करे इंसानु सहल पसंदि थी थो वञे, त उहो उन जो वजूदु पंहिंजे लाइ बोझ बणिजी थो वञे। तव्हां उथणु विहणु छॾे ॾियो, वेठे तव्हांखे हर शइ खाइण जी मिले, पीअण जी मिले, तव्हां सुता पिया हुजो, त तव्हांजो जिस्म फहिलबो वेंदो, ख़ुदि तव्हांजे लाइ वबाल बणिजी वेंदो। चर्बी वधंदी वेंदी, तव्हांजी ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब थींदी, तव्हांजे ज़हन में ताज़गी कान ईंदी, तव्हांजो चहिरो उॿाणको थींदो वेंदो, तव्हां मायूसीअ जे वर चढ़ंदा वेंदो। त इहा मशक़त ख़ुदि इंसान जे मफ़ाद में आहे त तव्हां फंतशरू फिल अर्ज़, ज़मीन में टिड़ी पखड़ी वञो ऐं महिनत जी हासिलात सां पंहिंजो रिज़्क़ मुयसरु कयो, जंहिंमें तव्हांजी महिनत मुयसरु शामिलु हुजे। जेकॾहिं उन महिनत खां तव्हां हटी करे सभु शयूं सहल पसंदीअ सां अहिड़ो ॾांहुं हलाए पाण वटि हासिलु था कयो, त पोइ ज़िंदगीअ जो लुत्फ़ु तव्हांजो अधूरो थी थो वञे, बल्कि वबाल बणिजी थो वञे। त सीरत पाक में हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हयात तय्यबा जा जेके बि नुक़्ता आहिनि, जेके बि नक़ूश आहिनि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़िंदगीअ खे असां जाचियूं। नंढड़े लाकूं जॾहिं पाण सैयदा साइण अंबर आमना जे हंज मुबारक मां मुंतक़िल था थियनि अंबर साइण दाई हलीमा जे आगोश पाक में, त उते जॾहिं वधनि था, वेझनि था, त साइण जन उन्हनि खे पंहिंजे ॿकरियुनि जे धण सां गॾु उन्हनि खे रवानी थियूं कनि। शीमा साइण हलीमा जी न्याणी हुई, जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नंढपण में रफ़ाक़त जो ऐं साथी हुजण जो शरफ़ साइण शीमा खे मिलियो, हुज़ूर जन खे उनजो साथ नसीबु थियो। सहराउनि में निकिरी वेंदा, ॿकरियुनि जी ख़िदमत कंदा, उन्हनि जे लाइ गाह जेको पहाड़ी इलाइक़नि में मुयसरु हूंदो उहो ॻोल्हे ईंदा, उन्हनि खे पाणी पीआरे ईंदा हुआ, उन्हनि खे वराए ईंदा हुआ, उन्हनि जे लाइ जेका वाड़ हूंदी हुई उन जे खे संभालण जो कमु फ़रमाईंदा हुआ। ऐं असां मुबारक हथ में हूंदी ॿकरियुनि खे हकलींदा हुआ। त इहा मशक़त आहे, तहरुक आहे, चुरपुर आहे, जेका इंसान जे जिस्म जे वाध वेझ में पंहिंजो हिकिड़ो मुअसिरु किरदारु अदा कंदी आहे। जॾहिं पाण वापसि था अचनि साइण आमना जे आगोश में, त वरी साइण जन सां गॾु सफ़र था फ़रमाइनि ऐं एबवा
मके ऐं मदीने पाक जे विच में हिकिड़ो ॻोठड़ो आहे जंहिंजो नालो इबवा आहे। उन इबवा में वारे मक़ाम ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापसि था अचनि। साइण बरका जेका पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शरीक सफ़र आहे, साइण जन जो साइण आमना जो उते विसाल थी थो वञे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इबवा जे मक़ाम में ई उते पंहिंजे मुबारक हथनि सां साइण बरका जे साथ सां मरकत ठाहिनि था। उन में पंहिंजी अमर सगवरीअ खे अलाह जे हवाले था फ़रमाइनि ऐं पोइ वरी पंहिंजो सफ़र जारी था रखनि, वरी अचनि था ऐं पाण हज़रत अब्दुल मुत्तलिब जे हवाले था थियनि, वरी हज़रत अबू तालिब जे हवाले था थियनि, वरी हज़रत अबू तालिब जा जेके उठ आहिनि उन्हनि खे चाढ़ण जे लाइ निकिरी था वञनि, पहाड़नि में घुमनि था फिरनि था, सौदो वठण जे लाइ मके जी बाज़ार में वञनि था। ओकास जो मेलो थो लॻे, उते ओकास जे मेले में वञी पाण पंहिंजनि दोस्तनि सां हज़रत हकीम बिन हिज़ाम, हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं जेबिर जेको इहे हुज़ूर जन जा नंढपण जा साथी आहिनि, उन्हनि सां गॾु घुमनि था फिरनि था, शयूं ॾिसनि था, जाचनि था, माण्हुनि जी मदद कनि था, कंहिंखे पाणी था पियारनि, कंहिंखे खाधो मुयसरु करे था ॾियनि। को पोढ़ो आहे, को कमज़ोर आहे, को दुबरो आहे, सामान नथो खणी सघे, उनखे सामान खणाइण में मदद था फ़रमाइनि। इहो तहरुक जेको आहे ख़ुदि सीरत तय्यबा जो हिकु अहिड़ो पेचरो आहे जंहिं ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कार फ़रमा रहिया आहिनि। माली मुश्किलात साम्हूं अचनि थियूं त सैयदा अम्मा साइण ख़दीजा रज़ी अल्लाह अन्हा जन पंहिंजे उन बिज़नेस ट्राइका जो हिकिड़ो अहम सुतून आहिनि, उहे उन्हनि खे आछिनि थियूं त तव्हां मुंहिंजी माल बरदारीअ जे लाइ शाम जो सफ़रु फ़रमायो। उन आछ खे पाण क़बूल था फ़रमाइनि, शाम जो सफ़र था फ़रमाइनि, यमन ॾिसी था अचनि ऐं ॿाहिरीं दुनिया जो वास वठी था अचनि। उते पाण उठ जी सवारी था फ़रमाइनि, घोड़े सवारी था सिखनि त संदन शान खां हिकिड़ी बालातर शइ आहे, सिखियल त पाण हुया, ॼमंदे ॼाम हुया। त उन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजे ज़िंदगीअ जो हिसो जॾहिं ठाहिनि था त हिकु पोरियत इंसान वांगुरु जेका पंहिंजी ज़िंदगीअ जी हासिलात फ़रमाइनि था, उन्हनि सभिनी शयुनि में जेके नक्श चिटबा था वञनि उहे असांजे लाइ सीरत तय्यबा जो ख़ूबसूरत बाब बणिजी ज़िंदगी जीअण जो जेको दांव ॾियनि था, उहो दांव असां जॾहिं अपनायूं था त उन दांव अपनाइण में असांखे इश्क जो जेको ज़ाइक़ो आहे नसीब थो थिए, उहा कुवत इश्क असांखे साणनि लव लाइण ते जो जॾहिं नसीब मुयसरु थी करे त असां ख़ुशनसीब थी था वञूं। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यरजुल्लाह। ज़िंदगीअ जो सरचश्मो ख़लकणहार पाण आहे, अलाह साईं पाण आहे। ज़िंदगी उन जोड़ी आहे, ज़िंदगी उन जे सरचश्मे मां फुटी आहे जेका सफ़र करे हींअर असांजे रूप में मौजूदु आहे, असांजे दौर में मौजूदु आहे। इंसानियत जूं तक़ाज़ाऊं पहिरें इंसान खां वठी अॼु ताईं साॻियूं रहियूं आहिनि। उन्हनि तक़ाज़ाउनि में जॾहिं असां सीरत पाक जे रूह खे शामिलु था कयूं त असांजे हर अमल खे उहा अबदियत ऐं अज़लियत मिली थी वञे जो उहो असांजो अमल अमर बणिजी थो वञे। गुफ़्तगू जारी रहंदी, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, ज़िंदगीअ खे माना थी मिले इश्क़ मुस्तफ़ा सां। ॿियो कहिड़ो इंसान जो नसीब हुजणु घुरिजे? इन खां वधीक बख़्त जी कहिड़ी अलामत आहे जेका असांखे अलाह साईं नसीब फ़रमाए? तहरुक ज़िंदगीअ में, जदोजहद ज़िंदगीअ जी, कशाला ज़िंदगीअ जा इंसान जी फितरत खे
पंहिंजे उन डोल में रवां दवां था रखनि। डोल खां जॾहिं शइ ॿाहिरि वेंदी आहे न त उहा अरनि खां निकिरी वेंदी आहे। हर शइ जो पंहिंजो डोल आहे, हर शइ जा पंहिंजा माप आहिनि, हर शइ जा पंहिंजा हिकिड़ा घाड़ेटा आहिनि। शयुनि खे उन्हनि में जेसि ताईं मौजूदु रहणु ॾिबो त शइ जो वजूदु बरक़रार रहंदो। जेकॾहिं उन्हनि घाड़ेटनि मां, उन्हनि मापनि मां उन्हनि शयुनि खे तव्हां कढी छॾींदव त हर शइ विखरी वेंदी। असांजे ज़िंदगीअ जो घाड़ेटो, इंसानियत जे ज़िंदगीअ जो घाड़ेटो, इंसानियत जे ज़िंदगीअ जो मापो, इंसानियत जे ज़िंदगीअ जो जेको सांचो आहे उहो सॼो जो सॼो सीरत तय्यबा ऐं उसवे हसना सां मापियल आहे। उन में ई असांखे पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं, साल, महीना, लम्हा घड़े रखणा आहिनि, समा करणा आहिनि, सेबताइब हासिलु करणी आहे। उन्हनि सीरत पाक जे नक्शनि खां असां पंहिंजा पेर ॿाहिरि जॾहिं खां कढिया आहिनि इंसानियत, उहा इंसानियत थाबनि में आई आहे, लोॾनि में आई आहे, लमनि में आई आहे, पस्तियुनि जे तरफ़ धोपिजी वई आहे। वरी बि उते परवरदिगार आलम असांखे मुयसरु थो करे ॾे हिकु अहिड़ो पाक तसवुर, जंहिं तसवुर में पाकीज़गीअ सां गॾु हिकु अहिड़ी अज़लियत ऐं अबदियत आहे जेका असांखे खणी थी वठे, सहारो थी ॾे, ऐं वरी असां पंहिंजे फितरत जे तरफ़ मोटी था अचूं। कुल शइ यर्जु इला असलिही, मोटणो हर शइ खे पंहिंजे असुल जे तरफ़ हूंदो आहे। केतिरो बि असां भटकी वञूं, केतिरा बि असां फने खान थी वञूं, केतिरा बि असां वॾा वॾा मूजिद थी वञूं, तख़लीक़कार थी वञूं, छा मां छा थी वञूं, तेसि ताईं असां इंसानियत जे सांचे में फिट न थी सघंदासीं जेसि ताईं असां इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रंग में पंहिंजी ज़िंदगीअ खे न रंगींदासीं। ऐं इश्क़ मुस्तफ़ा को अहिड़ो पेचरो न आहे जंहिंजी हासिलात जे लाइ असांखे का अरबी, का फ़ारसी या का संस्कृत या का अंग्रेज़ी या का साइंस पढ़णी पवे। असांजे अंदर में मौजूदु हिकिड़ी लाट अॻुवाट ई आहे, उन जे तह खे रुॻो असांखे जाचणो आहे। तारीख़ पढ़ो, माण्हुनि जा किरदार ॾिसो, जंग जा मैदान जाचो, अदालतूं जाचो, ज़िंदगीअ जे खे हर रुख खां ॾिसो जेसि ताईं बि तव्हांजी रसाई थी सघे। त पाक पैगम्बर हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक ॿी कहिड़ी अहिड़ी हस्ती आहे जेका एॾी वॾी मिसाली हस्ती तव्हांजे आॾो बणिजी साम्हूं अचे? थी नथो सघे। सिबगत अल्लाह, वमन अहसन मिन अल्लाह सिबगा, अल्लाह जो रंग उन खां वधीक ॿियो कहिड़ो रंग? ऐं अल्लाह जो रंग छा आहे? तख़लीक़ अल्लाह साईं जो रंग आहे, ज़िंदगीअ जो मिठास अल्लाह साईं जो रंग आहे, प्यार जी ताक़त अल्लाह साईं जो रंग आहे, मुहबत जी माया अल्लाह साईं जो रंग आहे, लज़त अल्लाह साईं जो रंग आहे, लुत्फ़ अल्लाह साईं जो रंग आहे, सुहिणी गुफ़्तगू अल्लाह साईं जो रंग आहे। उन रंग में बहितरीन अंदाज़ में, मिसाली अंदाज़ में, सभ खां वधीक बहितर तरीक़े सां रंगियल हस्ती जेका आहे उहा असांजे आका जी हस्ती आहे। कामिल ऐं मुकमिल हस्ती जेका बशरी क़ुवतुनि जे हिन मौजूदु ढांचे में हुजण जे बावजूदि कॾहिं बि काथे बि थाबड़ी कान्हे करे सघियो आहे को साबित आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ में का लंघाई। जिन साबित करण जी कोशिशि कई आहे उहे पंहिंजे काराण में पाण थिपजी काराट जी बर्बाद थी चुका आहिनि। तौबा ताइब थिया आहिनि त उहे वरी उजरा थिया आहिनि जेकॾहिं उहे उन्हनि तां उन ग़लीज़ हरकत तां दस्तबरदार न थिया आहिनि त ख़ुदि पाण गलाज़त जो ढूंढ बणिजी विया आहिनि। आहिनि माण्हू अहिड़ा जेके आङुर खणनि था पर उहा आङुर उन्हनि जी वढिजी थी वञे,
ख़सलत इंसान जी में जेका नेगेटिविटी आहे, जेका मनफ़ी अंसरियत आहे, जेका इंसान खे शैतान बणजण जे तरफ़ छिके थी, उन बि पंहिंजो कमु ॾेखारियो आहे। गंद माण्हुनि वाफियो आहे, पर उन गंद में थापियो बि पंहिंजो पाण खे अथनि। काइनात जे कारणीअ ते हू हिकु दाग़ बि हणी न सघिया आहिनि ऐं हणी बि नथा सघनि। छो हणी सघंदा? उहा हस्ती जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ जे मयार खे कॾहिं बि कंहिं पोरियत जे ज़िंदगीअ खां मथे थियणु न ॾिनो। ज़िंदगीअ जा लम्हा आहिनि। वजदक ज़ाल्लन फहदा। इब्तिदाई ज़िंदगीअ जा जेके नबूवत खां अॻु जा उहिञाण आहिनि, उन में पाण तलाश ऐं सरगर्दानीअ ऐं हक़ जे उन हक़ीक़त ताईं रसाईअ लाइ तड़पनि था, जाखोड़नि था, तफ़कुर था कनि, तदब्बुर था फ़रमाइनि। ज़िक्र में जेके मज़कूर शयूं अचनि थियूं उन्हनि ते गहराईअ सां वीचारनि था। फ़हदा, पोइ हिदायत जो आफ़ाक़ी इंतिज़ाम थो थिए ऐं उन आफ़ाक़ियत खे ख़ुदि संदन मिज़ाज तय्यब मां उभार थो मिले। ऐं नूर रबी त पाण सरापा आहिनि ई, पर उन नूर रबीअ में जॾहिं वहीअ रबीअ जी आमीज़श थी थिए, नूर सां नूर थो गॾिजे त नूर नला नूर थी थो वञे। वज़ुहा वल्लैल, काराण ऐं उजराण। ज़ुहा चइबो आहे टाक मंझंदि खे, लैल चइबो आहे अध राति जे उन ऊंदहि खे जंहिंमें अखि न ॾिसे गोॾे खे। त हिकिड़ो ज़मानो आहे जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उसरनि था, निसरनि था, पलजनि था ऐं काइनात जे वायुमंडल खे जाचनि था, उन जो अभ्यास था फ़रमाइनि। वल्लैल, उहो दौरु काराण जो दौरु आहे। वज़ुहा, ऐं उहा जॾहिं उन्हनि खे हक़ीक़त मुयसरु थी थिए त चिटीअ मंझंदि वांगुरु, टाक मंझंदि जे चिटीअ रोशनीअ वांगुरु उजराण माणनि था ऐं उहा उजराण सॼी काइनात खे वासे थी छॾे क़ुरआनी आयात जे नूर सां। मा वद्दअक रब्बुक वमा कला। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं अहसासु थो थिए अकेलाइप जो, तन्हाईअ जो, त परवरदगार, ख़ल्क़नहार, ख़ालिक़ काइनात, मालिक कुल उन्हनि खे यकीन थो ॾियारे, मा वद्दअक रब्बुक वमा कला, तूं अकेलो न आहीं, तूं तन्हा न आहीं, मां तोसां दम बदम, क़दम ब क़दम, हर रूप में, हर सूरत में, हर विख ते, हर हाल में गॾु आहियां। अलम यजिद क यतीमन फ़आवा। हिकिड़ो दौरु आहे ज़िंदगीअ जो जेको माली हवाले सां मुश्किलात जो दौरु थो अचे। रूहानी ताक़त ऐं आसाबी क़ुवत ऐं इंसानी सोचुनि खे मुंतशिर थियण खां बचाइण वारो जेको जुहर आहे, उहो हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वधीक कंहिं बेबशर में अॼु ताईं साबित न थी सघियो आहे। लुॾंदा, लमंदा, कमज़ोर पाण कॾहिं बि न थिया आहिनि, पर हिकिड़ी हक़ीक़त त हुई, अलम यजिद क यतीमन फ़आवा, यतीमीअ जो दौरु हुयो। तशरीफ़ ई पाण क़ुरे अर्ज़ ते फ़रमा न थिया आहिनि त हज़रत सैयदना अब्दुल्ला सनन वालिद अतहर जो विसाल थी थो वञे। 6 वरियनि जी ॼमार में पाण आहिनि त दौरान सफ़र इबवा जो मक़ाम मूं अर्ज़ु कयो, नानाणनि जो शहरु आहे, ॻोठड़ो आहे। उते सैयदा साइण अमा आमिना जो विसाल थो थी वञे ऐं पोइ पाण पंहिंजे ॾाॾे वटि पलिजनि था। उन खां पोइ पंहिंजे चाचे सैयदना हज़रत अबू तालिब रज़ी अलाह अन्हु जन वटि पलिजनि था। वरी माली मुश्किलात जॾहिं कर खणनि थियूं त उन जी इज़ाले जे लाइ ख़ातून अव्वल अमा साइण ख़दीजा रज़ी अलाह अन्हा जन जी उन्हनि खे रफ़ाक़त नसीब थी थिए, जेका इज़्तिवाजी रिश्ते सां हमेशह जे लाइ ॻंढिजी ऐं अमर बणिजी थी वञे।
त उन दौर जूं उहे जेके यादगिरियूं हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़िंदगीअ में जो हिसो थियूं बणिजनि त उहा इंसानियत जे लाइ अॻिते हली मिसाल कीअं थी थिए त जॾहिं मशक़त जा उहे ॾींहं आहिनि जो घर में चुल्ह नथी ॿरे ॿटनि ॾींहंनि ताईं फेरो खाए थो दौर पाण फातिह बणिजी था अचनि मके जा रूए ज़मीन जी बादशाही उन्हनि जा पाक क़दम अची थी चुमे तॾहिं बि पाण पंहिंजे ज़िंदगीअ जे मयार खे पोरियत खां मथे नथा खणी वञनि। घटि खां घटि ज़िंदगीअ जे मयार में जनम वठंदड़ ऐं उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदड़ शख़्स खे कॾहिं बि इहो अहसासु न सताईंदो त काइनात जे कारणीअ पुरतइश ज़िंदगी गुज़ारी ऐं मां अॼु ॾुखी ज़िंदगी थो गुज़ारियां। ईअं कॾहिं बि नथो थी सघे। ताक़त जे हूंदे सूंदे वसाइल जे हूंदे सूंदे ज़राए जे हूंदे सूंदे माल गनीमत जे वाफ़िर मिक़दार में हूंदे सूंदे सहाबा किराम मां सरमाए जे सहाबा किराम खां वठी बादशाहनि ऐं उन वक़्त जे वॾियुनि हस्तियुनि पारां ईंदड़ पेश ईंदड़ क़ीमती तोहफ़नि जी हासिलात खां जे बावजूदि बि पाण पंहिंजे ज़िंदगीअ जो मयार नथा वधाइनि। कंहिं बादशाह चादर मोकिले ॾिनी आला रेशम जी चादर आहे पाण उहा ओढ़ण था फ़रमाइनि ऐं हिकिड़ो साहबी सॻोरो उनखे पसंदि थी अचे पाण हसास आहिनि उनजे इन कैफ़ियत खे महसूसु था कनि उहो चादर खे घूरे ॾिसे थो उनखे पाण उनजी तबियत जी जेका रीस हुन में पैदा थिए थी जेका सिक पैदा थिए थी त इहा चादर जेकर मूं वटि हुजे त उन जूं अखियूं पढ़ी उन जे तक़ाज़ा ऐं उमंग खे जाचे ऐं उहा पाण चादर मुबारक लाइ उनखे पाण उॾाइनि था। हूअ बि घर न खणी वञनि हा बसि तोहफ़े में पेश थी क़ीमती चादर हुई क़ीमती मलबूसात खां पाण खे महरूम न फ़रमाईंदा कॾहिं कॾहिं मलबूस फ़रमाईंदा हुआ। जमालियात में हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वधीक कहिड़ी हस्ती ख़ुशि लिबास थी सघे थी कॾहिं बि न केतिरो बि सादो पाईंदा उहो आला बणिजी वेंदो हो। मलबूसात जी इहा ख़ुशबख़्ती हूंदी हुई जंहिंखे इन पाक वजूद जो लम्से अतहर नसीब थिए। मुंडी पाण पाईंदा हुया जंहिं ते मुहम्मद रसूलुल्लाह उकरियल हूंदो हो जंहिंसां ॿाहिरीं दुनिया जे जॾहिं बादशाहनि खे ख़त लिखंदा त मोहरे ख़त्म नबूवत जो उन ते ठपो हणंदा उहा आङुर में सजंदी हुई। चादर जा पाण शौक़ीन हुया ज़ुल्फ़ मुबारक कुलनि ते हूंदा हुआ उन्हनि खे संवारींदा हुआ सुरमू पाईंदा हुआ ॾंदनि खे जरकाईंदा हुआ पाक ॾंदनि खे ख़ुशबू फ़रमाईंदा हुआ बिस्तरनि खे नरम रखणु फ़रमाईंदा हुआ घर में ठाह जोड़ खे तरतीब वार सामान रखण खे अहमियत ॾींदा। सामान कहिड़ो हूंदो बसि जेको ज़रूरत जूं शयूं हूंदियूं। युसर ऐं उसर जो इहो सॼो जेको फ़लसफ़ो हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत तय्यब मां असांखे झलकंदे नज़र थो अचे। जॾहिं पाण उन ते वीचार कयूं था ऐं उन्हनि सभिनी शयुनि खे जाचूं था त उन हस्तीअ में मां जेको असांखे उत्साह थो मिले त उन सां वाबस्तगीअ ते असांखे जेको फ़ख़ुरु इत्मीनान ऐं सुकून थो महसूसु थिए इहा ज़िंदगीअ जी तमामु वॾी माया आहे वॾी हासिलात आहे अनमोल सरमायो आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे गॾियो उन मां इश्क़ मुस्तफ़ा जो वास्तो अचे जेको असांजे ज़िंदगीअ खे संवारे थो जेको असांजे ज़िंदगीअ खे सूधे थो ऐं जेको असांजे विखरियल मन खे समेटे थो। त उन समेटण खां अॻु जॾहिं असां ज़िंदगीअ जे उन्हनि पेचरनि ते लुॾूं था लमूं था थाॿा था खाऊं तारीख़ वाक़ा करे असांखे उन पाक हस्तीअ ॾांहुं मुतवजे थी करे तारीख़ खे बि असां लवाए छॾियऊं। हर दौर में पैरोकार सचा
इन पाक हस्तीअ जा मौजूदु आहिनि जिन मां उन कुल रहमतुल आलमीनियत जे जुज़ जो वास्तो अचे, उन्हनि खे ॾिसूं, जाचूं, जिन जा दरवाज़ा खुलियल आहिनि, जिन वटि वेही असांजो ॾुखंदो दूर थो थिए, जिन सां सातूं गुज़ारींदे असांखे इल्म ऐं मालूमात जी हासिलात थी थिए, जिन सां विहंदे असांखे इंसानियत जी ख़ुशबू थी महसूसु थिए, छो त उहे उन इश्क़ मुस्तफ़ा जे अनमोल सरमाए सां पंहिंजो पाण खे सरमाएदार करे चुका आहिनि। सरमायो त इहो चइबो न, जंहिंमें रवैयनि जी सुठाई हुजे, जंहिंमें ज़ुबान ॿाड़ू न ॿोले, जंहिंमें माण्हू माण्हूअ जे लाइ वबाल जो ऐं अज़ाब जो ऐं इम्तिहान जो सबबु न हुजे, इन खां वधीक ॿी कहिड़ी सरमाएदारी थी सघे थी। हीउ सरमायो, पैसनि जो सरमायो, करंसीअ जो सरमायो, सोन जो सरमायो, हे साईं प्लाटनि जो सरमायो, इन्हनि सरमायनि तव्हांखे कहिड़ो सुकून ॾिनो आहे? सभिनी जे इर्द गिर्द दोस्तनि में, अहबाबनि में, मिटनि में, माइटनि में खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा जेके प्लाट ठाहींदा हूंदा, जेके ॾोकड़ ठाहींदा हूंदा, जेके वॾी वॾी करंसी पाण वटि जमा रखंदा हूंदा। हिकिड़ो उन माण्हूअ खे ॾिसो ऐं पंहिंजे ई हल्के में हिकिड़ो उन माण्हूअ खे देखो जेको इश्क़ मुस्तफ़ा सां सरशार आहे। फ़ैसिलो कजो त सुकून कहिड़े माण्हूअ खे मुयसरु आहे।